बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो। तूं सपड़ ऐं सेकड़ो तूं ॾातार ऐं ॾोह तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सुन थियां। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेदु करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह में हाणे खणी हाज़िर आहियां। अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी ऐं सुबुह जो सलाम अवां सभिनीनि खे क़बूल पवे सुबुह मेहरान जी हिन स्क्रीन तां। इहा स्क्रीन अवां जी पंहिंजी, मां हमेशह चवंदी आहियां, हीउ मंच अवां जो पंहिंजो, मेहरान टेलीविज़न जो ही अङण अवां जो पंहिंजो आहे ऐं स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर हली रहियो हूंदो, डायल कजो, प्रोग्राम में शामिलु थिजो। ऐं अॼु जो प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त थियण वारो आहे। अवां जे लाइ हिन मंच खे सजाईंदा आहियूं ऐं हर ॾींहं ते नवां चहिरा ऐं ख़ूबसूरत आवाज़ ऐं कॾहिं ख़ूबसूरत डिस्कशन हूंदो आहे। कोशिशि हूंदी आहे त ॻाल्हि जेका हुजे उहा काराइती अवां ताईं पहुची सघे ऐं मसइला पंहिंजे समाज जा ई हूंदा आहिनि, बल्कि मूंखे ईअं लॻंदो आहे त सभु उहे मसइला न दुनिया जा बि हूंदा आहिनि, पर किथे किथे क्राइम रेट घटि हूंदो आहे, किथे कमु सुठे अंदाज़ में थी रहियो हूंदो आहे। असां अंडर डेवलप्ड कंट्रीज़ आहियूं त असां वटि जंहिं अंदाज़ में कमु थिए थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन डेवलप्ड कंट्रीज़ ताईं पहुचण में असांखे जेको आहे न वक़्तु लॻंदो, सदियूं लॻंदियूं। पोइ जेके असांजा पंहिंजा मसइला हूंदा आहिनि उन्हनि ते ॻाल्हि ॿोल करणु ॾाढी ज़रूरी हूंदी आहे। हूअं बि असांखे इहा ॻाल्हि जेको आहे न पंहिंजे रिलीजन में बि सम्झायल आहे त जेको मसइलो हुजे न उन ते ॻाल्हाइजे, नाइंसाफ़ी हुजे उनजे बारे में आवाज़ु उथारिजे ऐं उन मसइले खे हल करण जी भरपूर कोशिशि कजे। पर जिते तव्हां ॾिसो था ॾाढ आहे, ॾमर आहे, ज़ुल्म आहे, घटि में घटि दिलि में तव्हां इक़रार ज़रूरु करियो त हा हीअ शइ ग़लति आहे ऐं हिन बाबति असांखे कॾहिं ॻाल्हाइणु ज़रूरु घुरिजे। पोइ जिथे मौक़ो मिले थो उते इंसान खे भरपूर ॻाल्हाइणु घुरिजे ऐं भरपूर एहतजाज करणु घुरिजे। दुनिया में हूअं बि राइट ऑफ फ्रीडम आहे ऐं असांजे पंहिंजे कानून में बि इहा ॻाल्हि मौजूदु आहे त तव्हां ॻाल्हाए सघो था। जिथे जिथे तव्हांखे हक़ु हासिलु आहे उन्हनि तमामु शयुनि जे बाबति ॻाल्हाए सघो था। इहो असांजो राइट आहे ऐं असां इन पंहिंजे हक़ खे इस्तेमालु करे सघूं था। सो पॉज़िटिव वे में हर शइ खे जेको आहे न जिथे जिथे तव्हांखे जेको हक़ु मिलियलु हुजे उनखे सुठे अंदाज़ में ज़रूरु इस्तेमालु कजे। नाज़रीन, प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधां थी ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम में भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ो हासिलु कयो। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो हिसो बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। जॾहिं प्रोग्राम जी ॻाल्हि कंदी आहियां ऐं टपाल मेज़बान जो साथ मौजूदु हूंदो आहे त प्रोग्राम में चांहि जे कप जी नीड बि पवंदी आहे। सो थोरी देरि में असां वटि बि चांहि अची वेंदी ऐं यकीननि तव्हां बि पंहिंजी सुबुह जी शुरूआति करे चुका हूंदव हिकिड़े कप चांहि सां। ऐं असांजूं जेके तमामु असांजी भेनरूं अदियूं पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिले चुकियूं हूंदियूं, 24/7 अव्हांजी जॉब आहे, 24/7 अव्हां जॉब कंदियूं आहियो ऐं विदाउट एनी सैलरी, माना हिकिड़ो परमनेंट पैकेज जेको हूंदो आहे न उहो अव्हांखे न मिलंदो आहे ऐं अव्हां पंहिंजे कम सां पंहिंजी किरत सां रीधल हूंदियूं आहियो। अव्हां जे लाइ ख़ूबसूरत प्रोग्राम असीं खणी ईंदा आहियूं ऐं असांजा जेके ॿाहिरि प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा आहिनि त हमेशह कोशिशि हूंदी आहे त अव्हां सभिनीनि जे लाइ हिकिड़ो सुठो प्रोग्राम हर ॾींहं ते असां खणी अचूं। अच्छा, मां थोरो डिसंबर जी बि ॻाल्हि कंदी हलंदसि। तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त 7 डिसंबर जे ॾींहंनि में हिकिड़ो ॾींहुं मख़सूसु हूंदो आहे जिते जंहिं ॾींहं ते पाण सिंधी कल्चरल डे सेलिब्रेट कंदा आहियूं। सो मेहरान टेलीविज़न जो हमेशह स्लोगन जेको हूंदो आहे ॾाढो ज़बरदस्त हूंदो आहे। हिन दफ़े जो स्लोगन बि मूंखे ॾाढो सुठो लॻो आहे, पढ़ो लिखो, हुनर सिखो, नशो छॾियो, सिंध संवारियो। ॾाढो ख़ूबसूरत ही स्लोगन आहे ऐं अॻियां वधूं था। यस, आयल मुंहिंजा जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो तारीफ़ कराईंदसि। फिर नंबर सीट ते जनाब फ़क़ीर एजाज़ अली साहब मौजूदु आहिनि। दिलि जी गहराई सां तव्हांखे भलीकार चऊं था। कुझु आवाज़ वाक़ई ॾाढा ख़ूबसूरत हूंदा आहिनि ऐं जिन खे ॿुधिबो आहे त चवंदा आहियूं न त कॾहिं कॾहिं माण्हू डिस्टर्ब हूंदो आहे ऐं कुझु ॿुधी वठंदो आहे त रिलैक्स थी वेंदो आहे। सो हुननि जो आवाज़ उन्हनि मां हिकु आहे। दिलि जी गहराई सां ॿीहर भलीकार चवंदसि। संदन फर्ज़ंद मौजूदु आहिनि प्रोग्राम में, मुर्क महबूब अदा खे मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम, ॾाढे सुठे आवाज़ जा पाण मालिक आहिनि ऐं अॼु उन्हनि खां ॿुधंदासीं। हिन तरफ़ उन्हनि जा साथी मौजूदु आहिनि ऐं पंहिंजो ॾाढो ख़ूबसूरत वॼाईंदो आहे सखावत अली। सखावत खे मां भलीकार चवां थी। ठीकु कयो अदा, ख़ुशि लॻा पिया आहियो। ऐं जनाब ज़ुबैर अली खंजरी वॼाईंदो अॼु प्रोग्राम में ऐं ॾाढी सुठे अंदाज़ में वॼाईंदो आहे। तव्हांखे बि मां वेलकम चवां थी। ढोलक सुभान फ़क़ीर वॼाईंदो, तव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था। सभिनीनि महिमाननि खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। ओवर टू यू, तव्हां त छॾींदासीं।
अव्हां जी सिलेक्शन हमेशह ॾाढी ज़बरदस्त हूंदी आहे, ॾाढी सुठी सिलेक्शन हूंदी आहे। ईअं थींदो आहे कॾहिं कॾहिं त विच में मेज़बान बि फरमाइश करे वठंदा आहिनि त ही असांखे जेको आहे न गानो ॿुधाइजो, ही असांखे गीत ॿुधाइजो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त ओबी रूम मां बि असांखे जेको आहे न चयो वेंदो आहे त ही गीत तव्हां ॿुधी वठिजो। कॉलर्स असां शामिलु थींदा आहिनि, कोशिशि कंदा आहियूं त अव्हां जूं बि जेके फरमाइश हुजनि कॾहिं कॾहिं प्रोग्राम में उहे बि पूरियूं करियूं। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त प्रोग्राम में बिल्कुलु म्यूज़िक न हूंदो आहे हिकिड़ो डिस्कशन ॾाढो लेंदी हली रहियो हूंदो आहे। कुझु टॉपिक्स हूंदा आहिनि जेके ॾाढा लेंदी हूंदा आहिनि ॾाढा डीप हूंदा आहिनि जिन खे पाण जेको आहे जॾहिं डिस्कस कंदा आहियूं त मूंखे कॾहिं कॾहिं ईअं फील थींदो आहे त यस प्रोग्राम में जेको आहे म्यूज़िक हुजणु घुरिजे हिकिड़ो सेगमेंट त म्यूज़िक जो हुजण ई घुरिजे। छो त चवंदा आहिनि न यूट्रन ॾाढो ज़रूरी आहे, थोरो थोरो चेंज ॾाढो ज़रूरी आहे। सो यस तव्हांजी तरफ़ ईंदसि, छा ॿुधाईंदव? सुबुह मेहरान प्रोग्राम ऐं सुबुह जो मौला अली जी शान जे क़सीदे सां जी जी महफ़िल जो आगाज़ बि थिए। ज़बरदस्त ज़बरदस्त। मौला अली जी शान जो क़सीदो असांजा भाउ ख़ालिद लतीफ़ी जो क़सीदो आहे मौला अली जी शान में। अलीअ जी मनी आहे सभिनी शुजायत, अलीअ जी मनी आहे सभिनी शुजायत, अलीअ जी गुझी नाहे कंहिंखां, गुझी नाहे कंहिंखां बि ताक़त, अलीअ जी मनी आहे सभिनी शुजायत, अलीअ जी मनी आहे सभिनी शुजायत, अलीअ गुझी नाहे कंहिंखां, गुझी नाहे कंहिंखां बि ताक़त, अलीअ जी मनी आहे सभिनी शुजायत, अलीअ जी मनी आहे सभिनी शुजायत, अलीअ जी अजब शान आहे शेरे जलीअ जो, अजब शान आहे शेरे जलीअ जो, अजब शान आहे शेरे जलीअ जो, खुदा जे थी घर में, खुदा जे ते घर में विलायत, अलीअ जी मनी आहे सभिनी शुजायत, अलीअ जी मनी आहे सभिनी शुजायत, अलीअ जी गुझी नाहे कंहिंखां, गुझी नाहे कंहिंखां बि ताक़त, अलीअ जी मनी आहे सभिनी शुजायत, अलीअ जी मनी आहे सभिनी शुजायत, अलीअ जी सो तख्त सरा जे तरे में हलियो, सरा जे तर में हलियो, सरा जे तर में हलियो, रखी जे भी दिल में, रखी जे भी दिल में, रखी जे भी दिल में इबादत, अलीअ जी मनी आहे सभिनी शुजायत, अलीअ जी मची आहे सभिनी शुजायत, अलीअ जी गुझी नाहे कंहिंखां, गुझी नाहे कंहिंखां बि ताक़त, अलीअ जी मनी आहे सभिनी शुजायत, अलीअ जी मनी आहे सभिनी शुजायत, अलीअ जी ख़ालिद खे खतरो, न मुनकर नकीरन जो ख़ालिद खे खतरो, न मुनकर नकीरन जो ख़ालिद खे खतरो, मुनकर नकीरन जो ख़ालिद खे खतरो, कबर में बि मिलंदी, कबर में बि मिलंदी शफ़ायत, अलीअ जी मनी आहे सभिनी शुजायत, अलीअ जी मची आहे सभिनी शुजायत, अलीअ जी गुझी नाहे कंहिंखां, गुझी नाहे कंहिंखां बि ताक़त, अलीअ जी मनी आहे सभिनी शुजायत, अलीअ मनी आहे सभिनी शुजायत।
मुजाहिद अलीअ जी। ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु बहितरीनु हिन तरफ़ हिननि सभिनीनि जो साथ तव्हां सां, जो आवाज़ु ॾाढो ख़ूबसूरत ऐं प्रोग्राम जी शुरूआति ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में थी आहे। उमेदु रखूं था त प्रोग्राम आख़िर ताईं पंहिंजे व्यूवर्स ताईं ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में पहुचाईंदासीं। अच्छा, जॾहिं मां स्लोगन जी ॻाल्हि कई आहे त हमेशह हर साल हिकु न्यू स्लोगन हूंदो आहे, पर हिकु ॻाल्हि अव्हां हमेशह नोट कई हूंदी, छो त अव्हां शऊर रखंदड़ ज़हन अॻियां मौजूदु आहियो, त मेहरान टेलीविज़न हमेशह तालीम जी ॻाल्हि कई आहे। ऐं हिकिड़ो बहस अक्सर मूं ॿुधो आहे त सिंध में तालीम जी ॻाल्हि त कई वेंदी आहे, वॾा डिस्कशन्स त हूंदा आहिनि, पर उहे 60 लख ॿार अॼु बि मौजूदु आहिनि जेके स्कूलनि में इनरोल्ड कोन आहिनि। उहे ॿार अॼु बि मौजूदु आहिनि जेके जॾहिं ॼमनि था त उन्हनि जी बर्थ सर्टिफिकेट्स जा अॼु बि असां वटि मसइला थियनि था। उहे स्कूल अॼु बि असां वटि मौजूदु आहिनि जेके बंदि आहिनि, जिथे असां वटि बेसिक जेका सहूलियत आहे उहा स्कूल्स में मौजूदु न आहे। जेकॾहिं बिल्डिंग आहे त उस्ताद आहे त किताब कोन आहिनि, जेकॾहिं किताब आहिनि त पोइ फर्नीचर जो असां वटि मसइलो आहे। पर हिकु ॻाल्हि खे मूं हिन मंच ते वेही ऐं जॾहिं एजुकेशनिस्ट सां मां डिस्कस कंदी आहियां त उहा शइ मूंखे सम्झ में आई आहे त जिते कमु करे सघिजे थो उते 100% कोशिशि कजे त असां 100% सिंसियरिटी सां कमु करियूं, सचाई सां कमु करियूं, जेको असांजो फ़र्ज़ु बि आहे। पर जिथे असां कमु नथा करे सघूं, जिथे असांजो वसु नथो हले, उते घटि में घटि पंहिंजो आवाज़ु ज़रूरु उथारिजे। ऐं ख़ूबसूरत ई स्लोगन आहे, मां पहिरीं तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां, पढ़ो लिखो हुनर सिखो नशो छॾियो सिंध संवारियो। ऐं जॾहिं हिन 3 शयुनि ते नज़र वञे थी, पढ़ो लिखो हुनर छॾियो, हुनर सिखो नशो छॾियो। हुनर यकीननि चयो वेंदो आहे त हुनर जंहिं वटि हूंदो आहे हुनजा हथ पैर सोना हूंदा आहिनि ऐं इंसानु कॾहिं बि बुख न मरंदो आहे। ऐं इन ॻाल्हि खे बि पाण मञंदा आहियूं त रोज़ी रब जे हथ में हूंदी आहे। कॾहिं ईअं थियो आहे माना केतिरी बि ॾुखियाई हुजे, केतिरी बि मुश्किलात हुजे ऐं को इंसानु बुख मरियो हुजे, इहो मुमकिन न आहे। रब साईं उन रिस्क जो बंदोबस्तु कंदो आहे, जेको रब जो वाइदो आहे त आउं इंसान ताईं रिस्क पहुचाईंदमि, जेका मुंहिंजी ज़िमेदारी आहे। ऐं हू परवरदिगार बेशक ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में हर इंसान ताईं, हर पखी पकड़ण ताईं, जीत जड़ ताईं पंहिंजो रिस्क पहुचाईंदो आहे। ऐं असां अशरफुल मखलूक़ात आहियूं त असांजो एतिरो ज़रूरु फ़र्ज़ु थिए थो पंहिंजी ज़ात सां असीं सिंसियर थियूं। ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी हिकु स्पीच ॿुधी हुयमि, हुनजो हिकिड़ो सेंटेंस ॾाढो मुंहिंजी दिलि ते वञा ईअं असरु थी वियो। उन ॻाल्हायो त जेका महिनत आहे उहो असांजो सरमायो आहे। सो यकीननि महिनत सरमायो इंसान जो थिए थो, ऐं जॾहिं महिनत इंसानु करे थो त इहो मुमकिन न आहे त अमी जंहिं मंज़िल जे लाइ महिनत करे रहिया हुजो ऐं उहा मंज़िल अव्हांखे न मिले। हा, स्पेसिफिक टाइम हूंदो आहे, जंहिं टाइम ताईं अव्हांखे पंहिंजा जेको आहे न टारगेट्स पूरा करणा हूंदा आहिनि। ऐं हुनर, जॾहिं हुनर जी ॻाल्हि कंदा आहियूं त असीं चवंदा आहियूं त दुनिया रोबोटिक्स ताईं पहुती आहे, AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस ताईं दुनिया पहुती आहे। ऐं असां अॼु ॾींहं ताईं जेको आहे न उन ई हुनर जी ॻाल्हि करे रहिया हूंदा आहियूं त जिथे जिथे मौक़ो मिले, जंहिंखे मौक़ो मिले त उन मौक़े खे अवेल ज़रूरु कजे। बाद में जॾहिं नशे जी ॻाल्हि अचे थी त नशो उॾही वांगुरु असांजे जेको समाज खे नुक़सानु पहुचाए रहियो आहे, ख़तमु करे रहियो आहे। सो जिथे जिथे बि वस हले त इन बाबति ॻाल्हायो। ऐं ख़ासि तौर ते असांजा जेके बि असांजी टही जा असांखां नंढा वॾा जेके बि नौजवान नशो करे रहिया आहिनि, यानी उहो पंहिंजी ज़िंदगी तबाह करे रहिया आहिनि, त कोशिशि कजे कंट्रोल इंसान जेतिरो पाण ते करे सघे थो न, पेरेंट्स बि ओतिरो नथा करे सघनि, को डॉक्टर ओतिरो तव्हां ते कमु नथो करे सघे। सो जेतिरो कमु इंसानु पंहिंजी ज़ात ते कंदो आहे, पंहिंजे पाण खे ई उहो फ़ाइदो पहुचाए रहियो हूंदो आहे। सो इहे सभु शयूं हूंदियूं त यकीन सिंध सुधरंदी। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं प्रोग्राम में भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जश्न जमालो TV शो हाणे थींदो तव्हां जन पंहिंजनि शहरनि में, ऐं तव्हां खटे सघंदव खोड़ सारा क़ीमती इनामात। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, जंहिंसां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन जो हिसो बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। अॻियां वधूं था, फ़क़ीर एजाज़ अली मौजूदु आहिनि, मुर्क महबूब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अव्हां खां कुझु ॿुधंदासीं। जी, छा ॿुधाईंदव? साईं गमल शाह जो ॿोल आहे, अल्लाह जो ज़िक्र आहे। फ़क़ीरनि जी ॿोली में हमेशह अल्लाह जो ज़िक्र हूंदो आहे।
मुझे मशहूर गीत है नए एल्बम जो ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह दम में अल्लाह दम दम में अल्लाह ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह ख्याल ख्याली न कजे दम खाली न कजे ओ ख्याल ख्याली न कजे दम खाली न कजे ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह ख्याल खाली न कजे दम खाली न कजे ओ ख्याल खाली न कजे दम खाली न कजे ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह सिख सबक तू सिख जो सारे सिख सबक जो सिख तू सारे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ओ सिख सबक तू सिख जो सारे वर्क वदत जो वेह तुवारे केड़ियूं बोलियूं तो बोले दस गाल तो बोले केड़ियूं बोलियूं तो बोले दस गाल तो बोले ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह खाल खाली न कजे दम खाली न कजे खाल खाली न कजे दम खाली न कजे ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अटई पहर अंदर मझ ओरे सारो साह जुदा जोरे ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अटई पहर अंदर मझ ओरे सारो साह सुजूदा जोरे दिस डके डोरे खण तिर न तोरे दिस डके डोरे खण तिर न तोरे ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह काल काली न कजे दम काली न कजे ओ काल काली न कजे दम काली न कजे ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह दम दम में अल्लाह मुखी माना माग जी माणे सूरत साई सीने मज सुना ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुखी माना माग जी माणे सूरत साई घड़ी घड़ी गोरे जंहिंजी झड़प जोरे घड़ी घड़ी गोरे ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह काल काली न कजे दम काली न कजे ओ काल काली न कजे दम खाली न कजे ओ दम में अल्लाह दम
दम में अल्लाह दम दम में अल्लाह ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह गबल शाह गरे ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ओ हाथ हकीकत हो दे गाम गबल शाह गरे गोदे दे चिरक छड़े वन लोकान दे चिरक छड़े वन लोकान ओ दम में बेहतरीन बेहतरीन इलाही ख़ूबसूरत माशाल्लाह प्रोग्राम में रंग रची वियो आहे ऐं हूअ चयो वेंदो आहे न त ज़िक्र दिलि सां ॿुधिजे या ज़िक्र दिलि सां कजे त पोइ यकीनन सुकून मिली वेंदो आहे इंसान जी ज़ात खे। अच्छा अदा ईअं थींदो आहे कॾहिं कॾहिं इलाही डिस्टर्ब हुजो ऐं तव्हां चओ त हाणे परेशानी बि आहे इंसान आहे परेशानियूं बि थियनि थियूं कमकार बि हूंदा आहिनि कॾहिं कमकार रुकियल बि हूंदा आहिनि ऐं तव्हां चओ त हाणे थोरो ॻाए वठूं था थोरो म्यूज़िक खे टाइम ॾियूं था ऐं तमामु शयूं जेको आहे न ईअं लॻंदो हुजे बसि हल थी वेंदियूं। असां छो जो ही फ़क़ीरनि जी ॿोली ऐं फ़क़ीरनि जो रस्तो जेको मिलियल आहे असांखे जी हा हर शइ आहे अलाह जे हथ में परेशानियूं बिल्कुलु थींदियूं आहिनि ज़ाहिरी में इंसान आहे परेशानी थींदी पर अलाह खे माण्हू यादि करे उनजो ज़िक्र करे न परेशानी दूरि थी वेंदी आहे। जे हिन दुनिया में तव्हांखे चओ था सुकून असांखे चाहे ज़िंदगी में ऐं टेंशन ऐं डिप्रेशन खां बचूं न त अलाह जो नालो उनखे यादि कयो रब खे यादि कयो अलाह जो नालो वठो ज़ाहिरी न आहे त तस्बीह खणो को मसइलो न आहे दिलि में साह पसाह में पाण साह खणूं था न ही बि जेका ज़िक्र जी ॻाल्हि दम में अलाह दम दम में अलाह ख़्यालु ख़ाली न कजे दम ख़ाली न खजे माना ही ख़्यालु जेको हुजे उहो दम अलाह जी माना बारगाह में उनखे यादि कजे मुंहिंजो ख़्यालु पंहिंजे महबूब सां गॾु पको आहे पोइ दम में अलाह साह पसाह में माण्हू खणे ज़िक्र दिलि कल्बी ज़िक्र जेको हा जे दुआ कजे अब जहिड़ी नियत तहिड़ी मुराद आहे सॼी ॻाल्हि पाण ते पाण खे ॾिसणो आहे ॿाहिरि माण्हू न भॼे पाण खे ॾिसां पाण जॾहिं सम्झ लाइक़ु थिया आहियूं पाण खे ख़बर आहे त पाण खां गुनाह थिया आहिनि ग़लतियूं थियूं आहिनि भलाई वारा कमु कया त उहे बि यादि आहिनि ऐं जे ग़लतियूं थियूं आहिनि उहे बि यादि हूंदियूं आहिनि त उन्हनि खे माण्हू दरगुज़र करे तौबा ताइब थिए रब जे बारगाह में रब खां तौबा हमेशह माफ़ी घुरबी आहे तौबा ताइब थींदो इंशाअल्लाह न त बॉडी खे डिटॉक्स पाण कंदा आहियूं ऐं फास्टिंग जेको आहे न उहा ॾाढी ज़रूरी हूंदी आहे हूअं त असांखे माना हिकिड़ो पूरो महीनो मिलंदो आहे रोज़नि जो त हूअ साइंस असांखे इहा प्रूव करे ॾिए थी त पोइ इंसान जे जिस्म मां बीमारियूं ख़तमु थींदियूं आहिनि कैंसर जहिड़ो मर्ज़ जेको आहे उहो इंसान खे कोन थींदो आहे तव्हां जेकॾहिं फास्टिंग कयो था त ईअं ई रूह खे बि जेको आहे न उनखे बि त ताज़ो कबो आहे न उनजो बि त कुझु इलाज हूंदो आहे न। अच्छा लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे प्रोग्राम में शामिल कयूं था। हेलो जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। जी मीरजत साहब कीअं आहियो ख़ुशि आहियो ठीकु आहियो? बाबा ख़ैर तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह तव्हां जूं दुआऊं आहिनि तव्हां ॿुधायो छा कमकार हले पियो? ख़ैर करे माशाल्लाह कमकार हले पियो अल्हम्दुलिल्लाह। जी प्रोग्राम ॾिसो पिया छा चवंदव? हा हा फ़कीर साईं खे चओ त को नओं कलाम असांखे ॿुधाए भेरी मां। हलो सही आहे ठीकु आहे महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिल थियो ऐं फरमाइश आई अथव। हा भेरी मिठड़ो राग आहे असांजो। जी जी सो ॿुधायो था माना सिलेक्शन। हा भेरी बिल्कुलु छो जो इज़त ऐं ज़िलत जो मालिक मुंहिंजो मौला आहे। हा हा बेशक वत इज़त कंहिंजी इज़त हा बिल्कुलु सो ही मुंहिंजो नओं गीत आहे अदावरनि जी फरमाइश आहे। ऐं अल्लाह कई
मौला कईया इज्जत छो तो तू सड़ी जियो जियो सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो जड़ी अल्लाह कईया इज्जत मौला कईया इज्जत छो तो तू सड़ी सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो जड़ी सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो जड़ी अल्लाह कईया इज्जत मौला कईया इज्जत छो तो तू सड़ी सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो चढ़ी सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो चढ़ी दिल 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 में दगा जे रखंदे अंदर में सड़ंदे भॼंदे ॿियनि खे कॾहिं छा पंहिंजी नियत जानी पियो लोड़ी दे अल्लाह कई आ इज़त मौला कई आ इज़त छो तो तू सड़ी सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो चढ़ी सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो चढ़ी पायासी तो साव पाऊं कदे गिलाऊं कदे अल्लाह कई आ इज्जत मौला कई आ इज्जत छो तो तू सड़ी सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो चढ़ी सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो चढ़ी दिल 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 में दगा जे रखंदे अंदर में सड़ंदे बचंदे तो तू तॾहिं मथे कोन तो चढ़ी हर को सियाणो आए जो सियाणो थी न तू हर को सियाणो आए जो सियाणो थी न तू अल्लाह कई आ इज्जत मौला कई आ इज्जत छो तो तू सड़ी सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो चढ़ी सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो चढ़ी दिल में दगा जे रखंदे अंदर में सड़ंदे भॼंदे ॿियनि खे कंदे छा पंहिंजी नियत जानी पियो लोड़ी दे अल्लाह कई आ इज्जत मौला कई सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो
नाज़रीन ॾाढी सुठी तव्हांजी सिलेक्शन आहे। अच्छा ब्रेक जी तरफ़ पहिरीं अॻियां वधिणो आहे, असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नाज़रीन टाइम थी वियो आहे ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन जो अव्हां बि हिसो बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी, भलीकार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। प्रोग्राम हिन वक़्तु लाइव अव्हां ताईं असीं पहुचाए रहिया आहियूं ऐं प्रोग्राम जी टाइमिंग 10 बजे खां वठी 12 बजे ताईं हुजे थी। प्रोग्राम में कोशिशि हूंदी आहे त अव्हां जूं कॉल्स बि शामिलु करे सघूं ऐं मां गॾोगॾु फेसबुक जे हवाले सां बि ॿुधाईंदी हलंदसि त मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां फेसबुक ते पेज मौजूदु आहे। मुख़्तलिफ़ हिसा प्रोग्राम जा उते बि अव्हांखे मिलंदा आहिनि। प्रोग्राम खे उते बि तव्हां वॉच करे सघो था ऐं गॾोगॾु यूट्यूब जो बि ज़िक्र कंदी हलंदमि। मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां यूट्यूब चैनल मौजूदु आहे। तमामु प्रोग्राम्स मेहरान टेलीविज़न जी स्क्रीन ते जॾहिं तव्हां वॉच कंदा आहियो त प्रोग्राम्स उते अपलोड थी वेंदा आहिनि। सुबुह मेहरान प्रोग्राम बि अपलोड कयो वेंदो आहे त तव्हां यूट्यूब चैनल बि विज़िट करे सघो था, ॾिसी सघो था, लाइक करे सघो था, कमेंट करे सघो था, सब्सक्राइब करे सघो था। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं हिन प्रोग्राम सां भरपूर साथ टपाल मेज़बान जो मौजूदु आहे। टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो हाणे थींदो तव्हांजनि 5 शहरनि में ऐं तव्हां खटे सघंदव खोड़ सारा क़ीमती इनाम। अॻियां वधूं था ऐं असां वटि ॾाढा सुठा सिंगर्स मौजूदु आहिनि। पेयर में जेका सिंगिंग हूंदी आहे मूंखे लॻंदो आहे त ॿिनि साथियुनि जो हिक ॿिए सां ॾाढो साथ घाटो हूंदो आहे ऐं अव्हां जा त माशाल्लाह फर्ज़ंद आहिनि, सेखारींदा बि आहियो हिननि खे, तव्हांजी तरबियत में बि हुजे थो। केतिरो टाइम ॾींदा आहियो पंहिंजे पुट खे? बसि हाणे जे महफ़िलूं आहिनि त पोइ ईअं सम्झ रोज़ ॻायूं था। जी जी। बाक़ी जे माण्हू आराम रेस्ट करे थो 2-3 ॾींहं पोइ उन में वरी पोइ सेखारिणो पवंदो आहे। न त रियाज़ त करिणो पए, ॻायूं था न, राति जो ॻायूं था, सुबुह जो अचूं था, उथंदा आहियूं 1-2 बजे 3 बजे त पोइ वरी टाइम थी थो वञे प्रोग्राम जो। जी जी बिल्कुलु। बाक़ी राति जो महफ़िल में ॻायूं था, हीअ आहे ॻाइण सां गलो न ॻाईंदासीं त पोइ वरी रियाज़ करिणो पवंदो आहे। अच्छा कॾहिं खां तव्हां सेखारियो आहे हिननि खे? नंढड़े खे इलाही टाइम थी वियो आहे मूंसां, हा जहिड़ा 10-15 साल थी विया। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा दादा ईअं बि थींदो आहे त काफ़ी अहिड़ा सिंगर्स हूंदा आहिनि जिन खे गले जो तमामु घणो ख़्यालु रखिणो पवंदो आहे, ऑयली शयूं न खाइणियूं आहिनि या किथे प्रोग्राम अरेंज कराईंदा आहियूं पोइ जेके सिंगर्स हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि त न असांखे मानी लास्ट में ॾिजो, सॼी महफ़िल थी वञे मानी लास्ट में ॾिजो, छो त विच में असां खाईंदा आहियूं पोइ ॻाए न सघंदा आहियूं। अव्हां सां कुझु इन तरह जा इहे पहिरियां कंदा हुआसीं असां, माना महफ़िल खां पोइ मानी खाईंदा हुआसीं। हाणे केॾीमहिल 2 बजे पिया खाऊं, केॾीमहिल 3 बजे मानी खाऊं, पोइ ज़ोर ॾेई फिफड़ फुकिजी था वञनि बुख ते। पोइ इन करे पोइ हाणे सिलेक्शन चेंज कईसीं, छो जो हुकूमत फिरी वई न, तब्दीली थी वई। मानी पहिरियां खाईंदासीं, पोइ जेको बि दाल रोटी पहिरियां नंगरड़ो करे चांहि जी प्याली करे बिस्मिल्लाह पोइ महफ़िल कबी। पोइ महफ़िल, छो त महफ़िल जी ख़बर कोन्हे पए न 2 बजे ताईं 3 बजे ताईं सॼी राति महफ़िल खां पोइ मानी बचे कोन थी, घर ॾे चइबो आहे महिमान आया खाई मानी, हाणे वरी वेहो त ठारायूं मानी। न तव्हांजे लाइ त ख़ासि ठहंदी हूंदी। उहो आहे पर किथे किथे दोस्त हूंदा आहिनि न, चयो तव्हांजे लाइ रख राई अथऊं, हाणे लाॾो थी वियो, अब मानी खणी अब महिमान अची हाणे वेहो तव्हां मानी ताज़ी ठारायूं था। हाणे ताज़ी में कलाक 2 लॻनि हुनखे पका वेहंदा उहो ई कोन, तंहिं करे भाउ मानी असां सवेर शाम जो ॿुधाए छॾंदो भाउ नंगरड़ो असांजो तयारु हुजे, जीअं पुॼूं असां, हा नंगरड़ो करे चांहि जी प्याली करे बिस्मिल्लाह करे पंहिंजी हाज़िरी। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा ईअं थींदो आहे न गले जो ख़ासि ख़्यालु हा रखंदा आहियो? भेण बिल्कुलु, गलो आहे ई गलो असां आहियूं इन सां न, इहे असां जेके अवाम जो प्यार मोहबत इहो असांजो आहे असां सां, पर असांजे गले सां आवाज़ सां ई आहे। बिल्कुलु बिल्कुलु। असां उन्हनि जा तमामु बेहद शुक्रगुज़ार आहियूं जेके असांखे प्यार मोहबत ॾियनि था। सिंधी माण्हू प्यारा असांजा, हर वक़्तु असां बि हुननि जे लाइ दुआगू आहियूं त अलाह साईं तव्हांजे ॿचनि कखनि खे ख़ुशि रखंदो जेके असांखे प्यार मोहबत ॾियो था। आमीन आमीन। ऐं अव्हांजी पंहिंजी महिनत बि आहे ऐं अव्हांखे पंहिंजो हुनर आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। आवाज़ चवंदा आहिनि न ख़ुदा जी देन हूंदी आहे, हर कंहिंखे ख़ूबसूरत आवाज़ कोन मिलंदो आहे। अच्छा अव्हां खां हाणे कुझु ॿुधंदासीं, छा ॿुधाईंदव? मुंहिंजो मशहूरु गीत जेको हले पियो, तव्हां ॾिठो हूंदो सोशल मीडिया ते जुड़ियल लॻा पिया आहिनि। ऐं पहिरीं लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे प्रोग्राम में शामिलु कया, तव्हांजूं क्लिप्स कुझु ॾाढी वायरल आहिनि, उन बाबति बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। हेलो जी अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम जी, तव्हांखे मां वेलकम चवां थी। पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? जी तव्हांखे प्रोग्राम में वेलकम चवंदसि ऐं छा चवणु चाहींदव? प्रोग्राम ॾिसो पिया? कलाम वग़ैरह ॿुध रहा आहियो फनकार जो
जी जी बिल्कुलु ॿुधाईंदासीं, तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। यस, तव्हांजी तरफ़ अॻियां ईंदासीं ऐं कुझु क्लिप्स ॾाढियूं वायरल तव्हांजी हलनि पियूं हिन वक़्तु। जी उहो इहो गीत नओं जेको तव्हांजे अॻियां असां पेश कयूं था, तव्हां बि ॿुधो, असांजा नाज़रीन जेके असांखे ॿुधनि था, प्यार ॾियनि था, उहे बि ॿुधनि। हीअ सभिनि हीअ जो गीत असांजो उन ॿुधनि जे नाम आहे जेके। ऐं इस्लामाबाद में असांजो पहिरीं प्यारो मुजाहिद हुसैन चांडियो साहिबु ऐं अदा सरमद पंवर ऐं मोमिन चांडियो ऐं मुंहिंजो नंढड़ो मंसूर अली जेके प्रोग्राम ॾिसनि पिया इस्लामाबाद खां, उन्हनि जे नाम हीअ गीत। जी बिल्कुलु। हुस्न माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह। ए तुझा नखरा तुझा माणा ॾिसी थी वियासीं जरा, असीं थी वियासीं जरा, सावा पीला इहे गुलड़ा वॻे ते कीअं अथई भरिया, ॾिसी थी वियासीं जरा। हुस्न माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह। ए तुझा नखरा तुझा माणा ॾिसी थी वियासीं जरा, असीं थी वियासीं जरा, सावा पीला इहे गुलड़ा वॻे ते कीअं अथई भरिया, ॾिसी थी वियासीं जरा। हुस्न माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह। भला नाज भला अथई कोयल जड़ा आवाज भला, हुस्न माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह। ओ तुझा अंदाज भला नाज भला अथई कोयल जड़ा आवाज भला, अकड़न जा पिरी तजला जण के बल्ब पे भरा, ॾिसी थी वियासीं जरा। हुस्न माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह। ए तुझा नखरा तुझा माणा ॾिसी थी वियासीं जरा, असीं थी वियासीं जरा, सावा पीला इहे गुलड़ा वॻे ते कीअं अथई भरिया, ॾिसी थी वियासीं जरा। हुस्न माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह। ओ तुझो हलण टिलण मोर जिया, तुझे मुरकण त मिठा घोर जिया। हुस्न माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह। ओ तुझो हलण टिलण मोर जिया, तुझे मुरकण त मिठा घोर जिया, तुझा जुल्फ इहे कारा गुलन में नाग पे फिरा, ॾिसी थी वियासीं जरा। हुस्न माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह। ओ तुझा नखरा तुझा माणा ॾिसी थी वियासीं जरा, असीं थी वियासीं जरा, सावा पीला इहे गुलड़ा वॻे ते कीअं अथई भरिया, ॾिसी थी वियासीं जरा। हुस्न माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह। भेरो भेरो तोखे ॾिठो, तुंहिंजी अदा ते पीरल पाण कुठो। हुस्न माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह। ओ जॾहिं मूं भेरो भेरो तोखे ॾिठो, तुंहिंजी अदा ते पीरल पाण कुठो। चवे सोलंगी दिल लॻी तुंहिंजे दर ते आयूं गिरिया, असीं थी वियासीं जरा। हुस्न माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह। ओ तुझा नखरा तुझा माणा ॾिसी थी वियासीं जरा, असीं थी वियासीं जरा,
सावा पीला ये गुलड़ा वगते की तई भरा दिसी दीरा दी जरा हुस्न माशा अल्लाह ए सूरत सुभान अल्लाह हुस्न माशा अल्लाह ए सूरत सुभान अल्लाह। तमाम बेहतरीन ऐं नाज़रीन वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो बिल्कुलु वधीक ॿुधंदासीं पर पहिरियों ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं न्यूज़ ब्रेक आहे प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन जो हिसो बणिजी सघो था खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में नंढो ब्रेक हुयो ऐं वापसि अची चुका आहियूं। ॾाढा ज़बरदस्त सिंगर्स अॼु जे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। सिलेक्शन हमेशह ॾाढी सुठी रखंदा आहिनि त प्रोग्राम ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुचंदो आहे ऐं हिन प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो हाणे थींदो तव्हां जन 5 शहरनि में ई खटे सघंदो खोड़ सारा क़ीमती इनामात ऐं फ़क़ीर एजाज़ अली मुर्क महबूब असांजो भाउ असांजा ॿाहिरि प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं सुठो आवाज़ु ख़ूबसूरत आवाज़ु ॾाढा ज़बरदस्त आवाज़ जा मालिक आहिनि। सो यस तव्हां खां कुझु ॿुधंदासीं। मां हमेशह ॻाल्हि कंदी आहियां इहो ज़िक्र तव्हां ॿुधंदा वेंदो मुंहिंजी ज़ुबानी तव्हांजी सिलेक्शन सुठी हूंदी आहे पोइ महफ़िल जे हिसाब सां सिलेक्शन रखंदा आहियो? जी भेण जी बसि महफ़िल में वरी उते पब्लिक जे हिसाब सां महफ़िल हलंदी आहे। स्टेज ते वेहण खां पोइ माना माइंड सम्झी वेंदा आहियो त हाणे छा ॻाइणो आहे। असांखे डॉक्टर थियणो आहे पोइ सही छा ॿुधंदा छो जो नौजवान तबिका जेके आहिनि उहे नए माहौल खे ॿुधंदा जेके 40-50 साल खां थिड़ियल आहिनि पोइते उहे फुकराई ॿुधंदा छो जो वीचारा 50 साल खां पोइ त बसि अलाह जो नालो वठणो पवंदो ॿियो छा कंदो वीचारो। बाक़ी नौजवान जनरेशन आहे उनखे राॻो कोन वणंदो। हीअ नौजवान चवंदा जहिड़ा थींदा वॾा जहिड़ा थींदा इहे कलाम ॿुधा असांखे या हुसन माशा अल्लाह इहो ॿुधायो। बाक़ी जेके फुकरा आहिनि उहे पोइ अल्लाह जो नालो चवंदा। हीअ बि नओं कलाम मुंहिंजे भाउ ड्रिबाई महर तमामु हिकिड़ो सिंध जो वॾो नालो आहे ऐं सिंध जो गुल आहे। मां चवंदो आहियां हिकिड़ो ख़ूबसूरत गुलाब जो गुल आहे। भाउ ड्रिबाई महर हाणे हुनजी सालगिरह बि हुई उन ते हुयासीं असां इलाही सारियूं उनखे वरी बि मुबारकूं ॾियूं था प्रोग्राम ज़रिए। ऐं गीत बि आहे भाउ ड्रिबाई महर जो तव्हांजे अॻियां ऐं हाज़रीन नाज़रीन जेके असांखे ॿुधनि पिया ऐं ॾिसनि पिया उन्हनि जे नाम असांजो ही गीत के तालिब मुर्शिद धन जा के तालिब मुर्शिद धन जा ओए असीं घोरा हिक दर्शन जा असीं घोरा हिक दर्शन जा ओ माण्हुनि जन्नतूं घुरियूं घुरियो यार के ओ माण्हुनि जन्नतूं घुरियो यार के तालिब मुर्शिद धन जा के तालिब मुर्शिद धन जा असीं घोरा हिक दर्शन जा असीं घोरा हिक दर्शन जा ओ माण्हुनि जन्नतूं घुरियो यार के ओ माण्हुनि जन्नतूं घुरियो यार के तालिब मुर्शिद धन जा के तालिब मुर्शिद धन जा असीं घोरा हिक दर्शन जा असीं घोरा हिक दर्शन जा ओ माण्हुनि जन्नतूं घुरियो यार के ओ माण्हुनि जन्नतूं घुरियो यार के। तुझे प्यार ता सदके साईं तुझे प्यार ता सदके साईं तुझे प्यार ता सदके साईं ओ जिए भाई अमड़ती भाई जिए भाई अमड़ती भाई ओ माण्हुनि जन्नतूं घुरियो यार के माण्हुनि जन्नतूं घुरियो यार के तालिब मुर्शिद धन जा के तालिब मुर्शिद धन जा असीं घोरा हिक दर्शन जा असीं घोरा हिक दर्शन जा माण्हुनि जन्नतूं
सजण ले मन तड़पे तो, ये सजण ले मन तड़पे तो, ये सजण ले मन तड़पे तो, जिए कुसी कुकड़ फत के तो, जिए कुसी कुकड़ फत के तो, माणन जन तू गुरु गुरु यार के, माणन जन तू गुरु गुरु यार के। ये तालिब मुर्शिद धन जा, ये तालिब मुर्शिद धन जा, असी गोरा एक दर्शन जा, असी गोरा एक दर्शन जा, माणन जन तू गुरु गुरु यार के, माणन जन तू गुरु गुरु यार के। पूरन मेवन लज्जत ता, पूरन मेवन लज़त ता, पूरन मेवन लज़त ता, असां हथ कयो जन्नत ता, असां हथ कयो जन्नत ता, माण्हुन जन्नत गुरु गुरु यार के, हे माण्हुन जन्नत गुरु गुरु यार के। हे तालिब मुर्शिद धन जा, हे तालिब मुर्शिद धन जा, असी घोरा एक दर्शन जा, असी घोरा एक दर्शन जा, माण्हुन जन्नत गुरु गुरु यार के, माण्हुन जन्नत गुरु गुरु यार के। हारिय जी अख फसल में, हारिय जी अख फसल में, हारिय जी अख फसल में, पर मुंहिंजी दीद पुनल में, पर मुंहिंजी दीद पुनल में, ओ माण्हुन जन्नत गुरु गुरु यार के, माण्हुन जन्नत गुरु गुरु यार के। हे तालिब मुर्शिद धन जा, हे तालिब मुर्शिद धन जा, असी गोरा एक दर्शन जा, असी गोरा एक दर्शन जा, माण्हुन जन्नत गुरु गुरु यार के, ओ माण्हुन जन्नत गुरु गुरु यार के। निंड अगवा थियल कडाकू, निंड अगवा थियल कडाकू, निंड अगवा थियल कडाकू, ॿुधा रोज़ फजर जूं बागू, ॿुधा रोज़ फजर जूं बागू, ओ माण्हुन जन्नत गुरु गुरु यार के, माण्हुन जन्नत गुरु गुरु यार के। हे तालिब मुर्शिद धन जा, हे तालिब मुर्शिद धन जा, असी घोरा एक दर्शन जा, असी घोरा एक दर्शन जा, माण्हुन जन्नत गुरु गुरु माण्हुन जन्नत गुरु गुरु यार के। बस यार मिले मुंडी बाई, बस यार मिले मुंडी बाई, बस यार मिले मुंडी बाई, बी घुर बी दुआ भी न काई, बी घुर बी दुआ भी न काई, ओ माण्हुन जन्नत गुरु गुरु यार के, माण्हुन जन्नत गुरु गुरु यार के। के तालिब मुर्शिद धन जा, के तालिब मुर्शिद धन जा, असी गोरा एक दर्शन जा, असी गोरा एक दर्शन जा, माण्हुन जन्नत गुरु गुरु यार के, ओ माण्हुन जन्नत गुरु गुरु यार के। वाह वाह
ज़बरदस्त ज़बरदस्त बेहतरीन बेहतरीन तमामु सुठो तमामु ख़ूबसूरत। अच्छा सिलेक्शन त हमेशह ई डायरेक्टर साहब चवंदा आहिनि जेको बि सिंगर ईंदो आहे त हमेशह बीही करे ऐं सिलेक्शन कराए बि रहिया हूंदा आहिनि। इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी सुठी लॻंदी आहे छाकाणि जो सुबुह जो प्रोग्राम आहे ऐं सुबुह जो जेको राग हूंदो आहे उहो थधो राग हूंदो आहे। मतिलबु राति जे टाइम ते पाण कवाली गज़ल्स ॿुधणु घणो पसंदि कंदा आहियूं ऐं सुबुह जे टाइम ते जॾहिं असीं कोई बि राग ॿुधी रहिया हूंदा आहियूं त माना उहा रूह वारी ॻाल्हि हूंदी आहे न त उहा ॾाढी सुठी लॻंदी आहे ख़ूबसूरत लॻंदी आहे। हीअ रंग कीअं चूज़ कयो माना सिंगर्स त माना मुख़्तलिफ़ रंगनि में हुजनि था न यकतारो चपड़ी। अच्छा इहो पुछंदमि तव्हां खां पर लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे बि शामिलु कयूं था। हेलो जी अस्सलाम वालेकुम। तव्हांखे मां वेलकम चवां थी। पंहिंजो नालो ॿुधायो किथां खां ॻाल्हायो पिया? जी बिलाल ख़ासकेली कीअं आहियो अदा ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआऊं आहिनि। अदा छा चवणु चाहींदो प्रोग्राम जे हवाले सां? हा हा बिल्कुलु कयो फरमाइश कहिड़ी अथव? अच्छा ओके जी ओके थैंक यू तव्हां प्रोग्राम में शामिल थियो ऐं कोशिशि कंदासीं त कुझु चंद मिसरा ऐं ॿुधाइणु चाहियो त ॿुधायो। हा मशहूरु गीत आहे मुंहिंजो इहो बि। हा बिल्कुलु। ओए असां बाज़ीगर माण्हू बाज़ी कटियो था वञूं असां बाज़ीगर माण्हू बाज़ी कटियो पिया वञूं बाज़ी खटियो पिया वञूं ओ जानी वठियो पिया वञूं ता बाज़ी कटियो पिया वञूं सोहणल वठियो पिया वञूं असां बाज़ीगर माण्हू बाज़ी खटियो पिया वञूं असां बाज़ीगर माण्हू बाज़ी खटियो पिया वञूं बाज़ी खटियो पिया वञूं सोहणल वठियो पिया वञूं बाज़ी खटियो पिया वञूं ओ जानी वठियो पिया वञूं असां बाज़ीगर माण्हू बाज़ी खटियो पिया वञूं असां बाज़ीगर माण्हू बाज़ी खटियो पिया वञूं। कंदा गिलाऊं लगी तन खे वयूं बायूं जेके कंदा गिलाऊं कंदा गिलाऊं लगी तन खे वयूं बायूं जेके कंदा ओ लगी तन खे वयूं बायूं असां बाज़ीगर माण्हू बाज़ी खटियो पिया वञूं असां बाज़ीगर माण्हू बाज़ी खटियो पिया वञूं बाज़ी खटियो पिया वञूं ओ जानी वठियो पिया वञूं ता बाज़ी खटियो सोहणल वठियो पिया वञूं असां बाज़ीगर माण्हू बाज़ी खटियो पिया वञूं असां बाज़ीगर माण्हू बाज़ी खटियो पिया वञूं। ओ हीरा जड़ाया जोर ज़माने लगायो असां कहे न घटायो जोर ज़माने लगायो ओ असां कहे न घटायो असां बाज़ीगर माण्हू असां बाज़ीगर माण्हू बाज़ी खटियो पिया वञूं बाज़ी खटियो पिया वञूं ओ जानी वठियो था वञूं रे बाज़ी खटियो था वञूं सोहणल वठियो पिया वञूं असां बाज़ीगर माण्हू बाज़ी खटियो पिया वञूं असां बाज़ीगर माण्हू बाज़ी खटियो पिया वञूं। मुंडड़ी मुजाहिद हुसैन जी लाणो अणाया मुजाहिद हुसैन जी अथन सां पाराया जंहिं जे मुजाहिद हुसैन जी अरनू घुराया जो चवे मुख था हणी नारा थी निर्वार जडो चवे मुख ओ हणी नारा थी निर्वार असां बाज़ीगर माण्हू बाज़ी खटियो पिया वञूं असां बाज़ीगर माण्हू बाज़ी खटियो पिया वञूं बाज़ी खटियो पिया वञूं ओ सोहणल वठियो पिया वञूं बाज़ी खटियो सोहणल वठियो पिया वञूं असां
असां बाज़ीगर माण्हू बाज़ी खटियो पिया वञूं। ज़बरदस्त 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 ईअं लॻे पियो दिलि वटां तव्हां ॻायो आहे ऐं केतिरी ख़ुशी थींदी आहे माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे ऐं बिल्कुलु हर हिकिड़ो जॻह अहिड़ो ते मौक़ो थी वियो न हा जो फरमाइश बि थी हुई ऐं मुंहिंजो भाइटियो आहे मुजाहिद हुसैन चांडियो उनजी शादी बि आहे अच्छा असां इस्लामाबाद में ई डेडिकेट कयूं था असां उनखे गीत बि लाॾो आहे मुंहिंजो मशहूरु लाॾो आहे तॾहिं जेको मां नालो वरितो मुजाहिद हुसैन जी जी चांडियो अदा खे इलाही घणी मुबारक उनखे असां एडवांस में मुबारकूं ॾियूं था ऐं उनजे वाल साहब भाऊ गुलाम हसन चांडियो साहब ऐं डॉक्टर अब्दुल हमीद चांडियो ऐं मुंहिंजो भाणज फनकार अताउल्ला बलादी ऐं सनाला बलादी ऐं भाऊ सरमद पंवर ऐं मुंहिंजो नंढड़ो मंसूर अली ऐं मोमिन चांडियो जी माशाल्लाह 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 सभिनीनि खे डेडिकेट कयूं था ऐं खोड़ सारी दुआऊं तव्हां सभिनीनि जे लाइ नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ नाज़रीन वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन जो हिसो बणिजी सघो था खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी भलीकार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन जो हिसो बणिजी सघो था खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम ऐं चाहे जॾहिं प्रोग्राम में अची वेंदी आहे त पोइ असां जेके मेज़बान हुजूं था जेके महिमान हुजूं था असीं सभु एनर्जेटिक थी वेंदा आहियूं ऐं असांजा महिमान मेज़बान जा महिमान हूंदा आहिनि ऐं प्रोग्राम ख़ूबसूरत अंदाज़ में अवां ताईं पहुची रहियो हूंदो आहे लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे मां प्रोग्राम में शामिल करणु चाहींदमि हेलो जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी अदा दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी तव्हांखे पंहिंजो नालो ॿुधायो किथां खां ॻाल्हायो विया? जी सदरुद्दीन मार पियो ॻाल्हायां सदासपुर शहर मां। जी छा चवणु चाहींदव अवां? तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीन सुठो प्रोग्राम आहे अॼु जो माशाअल्लाह तमामु भलो प्रोग्राम आहे। महिरबानी अवां जी महिरबानी अवां प्रोग्राम में शामिल थिया आहियो छा कहिड़ी ॻाल्हि सुठी लॻी आहे प्रोग्राम जी? जी असांखे जेके सूफ़ी कलाम ॿुधाए मर्द रिबाई जो कलाम ॿुधाई जी हा बिल्कुलु जेके बि कलाम चई सभु सुठा चई भला चई यकीनन यकीनन अदा ॾाढो सुठो ॻाईंदो आहे ज़बरदस्त सिलेक्शन अथसि अवां जी महिरबानी फरमाइश कंदासीं असां बि जी हा ॿुधायो सचल साईं जो कोई बि कलाम असांखे ॿुधाए ज़बरदस्त ओके जी थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थियो सो हाणे फरमाइश बची चुकी अथव हाणे तव्हां ते छा ॿुधाईंदव? हिकु कलाम नओं तव्हांखे ॿुधायूं था उनजे मथां वरी सजल साईं काफ़ी ॿुधायूं था हीउ बोल आहे मुंहिंजे भाउ हिकिड़ो मिंट मूंखे ॾियो लाइव कॉलर आहिनि ऐं हुननि खे प्रोग्राम में शामिल कयां हेलो जी अस्सलाम वालेकुम। शेरवाल कोसो ॻाल्हायां थो कश्मीर खां प्रोग्राम में शामिल थींदुसि नया टीवी जो रिपोर्टर बि आहियां। जी हा तव्हांखे भली कार चऊं पिया तव्हां प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो छा चवणु चाहींदव नालो ॿुधायो? शेरवाल कोसो ॻाल्हायां थो अदी मेरा टीवी जो रिपोर्टर गुड्डू मां। जी अदा महिरबानी प्रोग्राम में शामिल थिया आहियो प्रोग्राम कीअं लॻे पियो छा चवणु चाहींदव? प्रोग्राम अदी बिल्कुलु ज़बरदस्त प्रोग्राम आहे तमामु सुठो आहे असां ॾिसंदा आहियूं प्रोग्राम दिलि सां। महिरबानियूं तव्हां जूं छा चवणु चाहींदव प्रोग्राम जे हवाले सां या का फरमाइश आहे? प्रोग्राम बिल्कुल ज़बरदस्त आहे ऐं प्रोग्राम जेको आहे सो दिलि सां असां ॾिसंदा आहियूं तमामु बहितरीन आहे ऐं जो प्रोग्राम जॾहिं बि थींदो आहे त असां जेको आहे सो टीवी जो जेको आहे सो तक़रीबन दौर ख़तमु थी चुको आहे लाइव जेको आहे सो मोबाइल ज़रिए ऐं प्रोग्राम ॾिसी करे पोइ हाणे प्रोग्राम ॾिसां त दिलि चयो भला प्रोग्राम में शामिल बि थियूं ऐं एजाज़ साहब सां असांजो रिक्वेस्ट आहे एजाज़ बाक़ी हुनखे सलाम बि चओ ऐं रिक्वेस्ट आहे त गानो असांखे ॿुधाइण जो कसीदो आहे अली है बोलता क़ुरान सुनो। वाह ॾाढी ज़बरदस्त तव्हांजी फरमाइश आहे थैंक यू सो मच प्रोग्राम में शामिल थियो अली है बोलता क़ुरान मुंहिंजो मशहूरु कसीदो आहे अदा शेरबाज़ खोसो मुंहिंजो भाउ आहे जी तमामु मां भोग कंदो आहियां मुंहिंजो वाॾा कश्मीर वारा माण्हू कंदकोट वारा माण्हू असां ॿई कुझु लहराईंदा आहियूं मुंहिंजो भाउ आहे नंढड़ो असांजो रिपोर्टर मज़े जी ॻाल्हि आहे त ऑफ दी कैमरा बि नज़र जी ॻाल्हि ॿोल असांजे प्रोग्राम में थी आहे लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे मां शामिल कयां थी हेलो जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी तव्हांखे भली कार चऊं था पंहिंजो नालो ॿुधायो किथां खां ॻाल्हायो पिया? अजी आउं फकीर लखानो संजराणी जिलो सागर तालुको जाम नवाज़ अली मजा पियो ॻाल्हायां थी। जी अदा खे भली कार चऊं था प्रोग्राम में छा चवणु चाहींदव प्रोग्राम कीअं लॻे पियो का फरमाइश आहे?
माशाल्लाह प्रोग्राम भलो पियो लॻे। साईं जा साईं खे बि दुआ सलाम। हाणे साईं खां थोरी हुजत कंदुसि मूंखे पीर एजाज़ साईं जी का काफ़ी का ॿुधाए, महिरबानी थींदी तव्हांजी। हा हा महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो, ज़रूरु कोशिशि कंदासीं तव्हांखे ॿुधायूं। फरमाइशूं घणियूं असां वटि अची चुकियूं आहिनि। सो जेका हाणे अदा ते आहे जेको ॿुधाए जी भेण ही गीत जो सिलेक्ट कयो वेठो आहे मुंहिंजे भाउ अलीमुहम्मद बराणी। जी जी तमामु हिकिड़ो बहितरीनु शाइर ऐं डेडिकेट जो कंदा असां। अदा हिकिड़ी कॉल वठी था वठूं। डायरेक्टर साहब चवनि पिया कॉल्स तव्हां ईंदा आहियो प्रोग्राम में, पोइ हिकु कॉल जे पोयां ॿी कॉल हूंदी आहे। हेलो जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भलीकार चऊं था। अदा कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? खैर अल्लाह खैर ते शुक्र आहे, दुआ तव्हांजी, तव्हां खुश बि? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआऊं आहिनि। अदा छा चवणु चाहींदव? अॼु मां फयाज़ चांडियो थो ॻाल्हायां माधव शहर मां। जी 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 हा, छा चवणु चाहींदव प्रोग्राम जे हवाले सां? अॼु असांखे ख़ासि करे साहब हिनखे कलाम जो असांखे ॿुधाए काठे जो। हा ठीकु आहे थैंक यू तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। सो हाणे तव्हां लिस्ट ॾाढी वॾी थी वञेव। हाणे जेको तव्हां ॿुधायो इट्स अप टू यू। सभिनी जी फरमाइश आहे हिन जेको गीत ॻायूं था नओं। जी हा। कैनेडा खां मुंहिंजा भाउ शाहिद बराणी ऐं असांजो मोहतरम साईं इमदाद बलोच साहब, भाउ गुलाम नबी बराणी साहब ऐं अदा आबिद बराणी ऐं असांजी होस्ट जेका आहे असांजी भेण अदा थैंक यू अदी तारा बलोच, अदी तारा जोयो सॉरी, अदी असां सवेरे कचहरी में कई कि असांजी भेण आहे, असांखे पंहिंजे ॿाहिरनि वांगुरु प्यार ॾींदी आहे, असां पंहिंजे भेनरुनि वांगुरु असां अदी खे प्यार ॾींदा आहियूं। असांजी सॻी भेण आहे अदी तारा जोयो ऐं ॿिया जेके ॿुधनि पिया प्रोग्राम ॾिसनि पिया ऐं शाइर शमन बराणी ऐं असांजो जेका मेहरान टीवी जी पूरी टीम आहे ऐं अदा ख़ालिद लतीफ़ी, बा मुर्तज़ा मजबूर, असांजे कैमरा में सुहिणा साम्हूं वेठा आहिनि। ओ प्यार जी पूजा कयां चरियो चमन, ओ प्यार जी पूजा कयां चरियो चमन, प्यार जी पूजा कयां चरियो चमन, साड़ो ला साड़ वारा साड़ो ला साड़ वारा दासन, प्यार जी पूजा कयां चरियो चमन, ओ प्यार जी पूजा कयां चरियो चमन, साड़ो ला साड़ वारा दासन, साड़ो ला साड़ वारा दासन, ओ प्यार जी पूजा कयां चरियो चमन, ओ प्यार जी पूजा कयां चरियो चमन। ओ इश्क जो कादल भला के कांड जे, इश्क जो कादल भला के कांड जे, सिर सूर्य ते नाथ रखंदे था नचन, सिर सूर्य ते नाथ रखंदे था नचन, ओ प्यार जी पूजा कयां चरियो चमन, ओ प्यार जी पूजा कयां चरियो चमन, साड़ो ला साड़ वारा नतासन, साड़ो ला साड़ वारा नतासन, प्यार जी पूजा कयां ओ प्यार जी पूजा कयां चरियो चमन। ओ प्यार मोहब्बत आ भला कहिड़ो गुनाह, आ प्यार मोहब्बत आ भला कहिड़ो गुनाह, ओ प्यार मोहब्बत आ भला कहिड़ो गुनाह, रोज फतवा था कुफर जी बूटी रे, रोज फतवा था कुफर जी बूटी रे, प्यार जी
नहीं, एक अली मोहम्मद अकेलो तू नहीं। फूल बहरानी पाया आशिक कुसन, फूल बहरानी पाया आशिक कुसन। प्यार दी पूजा कया जरियो चवन, प्यार दी पूजा कया जरियो चवन। साड़ो ला साड़ वारा नतासन, साड़ो ला साड़ वारा नतासन। प्यार दी पूजा कया जरियो चवन, ओ प्यार दी पूजा कया जरियो चवन। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। प्यार जी पूजा कयां चरियो चवन। वाह ज़बरदस्त, बेहतरीन। ख़ुशी थींदी आहे प्रोग्राम में शरीक थींदा आहियो, ऐं सॼी सिंध तव्हांखे यादि कंदी आहे। बिल्कुलु असां सिंध वारनि जा नौकर आहियूं बाबा। माशाल्लाह, अल्लाह साईं जंहिंखे इज़तूं ॾे, चयो वेंदो आहे न त रब जंहिंखे रखे तंहिंखे केरु चखे सो, रब जंहिंखे इज़तूं ॾींदो आहे त बेहिसाब ॾींदो आहे। अच्छा, अॻियां लाइव कॉलर आहिनि। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। बाबा वालेकुम अस्सलाम। जी, तव्हांखे मां वेलकम चवां थी। पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? हा बाबा, खैरपुर रियासत खां मामो फज़ल मोहम्मद चवंदा आहिनि पाण खे। जी जी जी, मामा ख़ुशि आहियो, ठीकु आहियो, तबियतूं सेट आहिनि? अल्लाह जो शुक्र आहे, अल्लाह जो शुक्र आहे। मुंहिंजो प्रोग्राम ॾिसूं था, तमामु बहितरीनु हलियो आहे। महिरबानी महिरबानी। अल्लाह ताला तव्हांखे आबाद रखंदो, सिहत सां ज़िंदगी ॾींदो त अहिड़ा प्रोग्राम कंदा हो। साईं हूंदो आहे मुर्तज़ा साईं जा, मतिलबु तमामु बहितरीनु प्रोग्राम तव्हांजो। महिरबानी टाइम सुठो थींदो आहे। महिरबानी, तव्हांजी महिरबानियूं। तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। हा, प्रोग्राम में जे टाइम हुजे साईं खे चऊं त असांखे को सूफ़ी कलाम पंहिंजी पसंदि जो सुठो गुजराए, ॿियो बि वरी न खां पोइ। बिल्कुलु बिल्कुलु, इहो असां ॻाल्हाए वेठा आहियूं, लास्ट में सूफ़ी कलाम ई कंदासीं। ऐं तव्हांजी महिरबानी, प्रोग्राम में शामिल थींदा आहियो। पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि रखिजो, अॻियां वधूं था। सो यस, तव्हां खां हाणे कुझु ॿुधंदासीं लास्ट में। कसीदो मुंहिंजो मशहूरु आहे मौला अली जी शान में, जेका फरमाइश थी सवेर इलाही दोस्तनि फरमाइश कई आहे। माशाल्लाह मौला जो शान उन जी फरमाइश ते जी जी। हाणे हू त असांजे ज़हन में फरमाइशूं ॿिया बि कलाम खोड़ एजाज साईं जी फरमाइश थी आहे, सचल साईं जी फरमाइश थी आहे। पर टाइम आहे, छो जो टाइम ईअं गुज़री थो वञे, ख़बर कान थी पए। सही पिया चओ, सही पिया चओ, ईअं ई आहे। सो हाणे नेक्स्ट ही कसीदो मुंहिंजो मशहूरु कसीदो आहे मौला अली जी शान में। सभिनि जे नाम असांजे को बि दोस्त नाराज़ न थिए। इंशाअल्लाह तव्हांजूं फरमाइशूं पूरियूं थींदियूं रहंदियूं। ऐं ॾिसंदा रहो सुबुह मेरान टीवी ते बहितरीनु प्रोग्राम, हीअं रंगारंगी प्रोग्राम, असांजा कल्चर जा ॾियारा अचनि पिया। असां हूंदासीं तव्हां सां गॾु इंशाअल्लाह ताला। ही कसीदो मुंहिंजो तव्हांजे नाल। अली वली है मौला है बरहक इमाम भी है, अली वली है मौला है बरहक इमाम भी है। अली नात के कुरान कुदसी कलाम भी है, अली आमिल अली कामिल हर इल्म का उलाम भी है। साहिबे सब्र और रज़ा जुदो सका और हलता, हर मुश्किल में मुश्किल कुशा मुदाम भी है। दिल में मोहब्बत रखो उसकी यकीन के साथ कि कायनात में वो काबिल एहतराम भी है। दुरूद भेजने वाले सब मोमिनों के साथ ये इमदाद सना ख्वान और गुलाम भी है। बड़े सूफी जज्बात में बहने वाले कलंदर बन गए इश्क में जलने वाले, वो कुतुब बन गए दर्दो व गम सहने वाले, वली बन गए याली कहने वाले। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोल। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोल का कुरान सुनो। हैदर मौला है अली मौला, हैदर मौला है अली मौला। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोल का कुरान सुनो। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोल का कुरान सुनो। हैदर मौला है अली मौला, हैदर मौला है अली मौला।
ताकत है, अली का जिक्र इबादत है, मौला का जिक्र इबादत है। मेरी मिल्लत के नौजवान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। मेरी मिल्लत के नौजवान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। हैदर मौला, अली मौला, हैदर मौला, अली मौला। अली वली के उठा के हाथों में नबी ने सबको दिखाया। हैदर मौला, है अली मौला, हैदर मौला, है अली मौला। अली वली के उठा के हाथों में नबी ने सबको दिखाया। वो जिसका मैं मौला उसका अली मौला, नबी ने सबको बताया, मौला ने सबको बताया। तुम गदीर का ऐलान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। तुम्हें गदीर का ऐलान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। हैदर मौला, है अली मौला, हैदर मौला, है अली मौला। असदुल्लाह है अली, करमुल्लाह है अली, अली है रब की रजा भी। हैदर मौला, है अली मौला, हैदर मौला, है अली मौला। वो अल्लाह है, वजहुल्लाह है अली, अली है दस्त खुदा भी, मौला है दस्त खुदा भी। अली खालिक की है ज़बान सुनो, अली है मौला। अली खालिक की है ज़बान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। है अली मौला, हैदर मौला, मौला अली मौला। खुदा का बंदा है, मौला बंदों का, नबी का कुव्वत बाजू। हैदर मौला, है अली मौला, हैदर मौला, है अली मौला। तुलेंगे जिस पे अमल तेरे मेरे, अली है वो तराजू, मौला है वो तराजू। ये मदहोश का ईमान सुनो, अली है वो। ये मदहोश का ईमान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। हैदर मौला, है अली मौला, हैदर मौला, है अली मौला। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। हैदर मौला, अली मौला, हैदर मौला, है अली मौला, अली मौला। माशाल्लाह, इलाही बहितरीन ऐं शुरूआत बि ॾाढी ख़ूबसूरत थी ऐं कीअं टाइम ख़तमु थी वियो का ख़बर कोन पई ऐं आख़िर में बि लास्ट में बि ॾाढे सुहिणे तरीक़े सां अवां ताईं ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ पहुतो आहे। नाज़रीन पूरे प्रोग्राम सां साथ मौजूदु रहियो आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कूपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जो ड्रॉप बॉक्स में विझो, मौक़ो हासिल कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठी खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। ऐं वक़्त जो घड़ियूं हाणे वधीक बिल्कुलु बि इजाज़त नथियूं ॾियनि, सो अव्हां खां मां मोकिलाईंदमि, मूंखे ॾींदो इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो, पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।